मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु 23 अप्रैल 2018 सूमर जो ॾींहुं आहे। अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे आवाज़ जो पंहिंजो मेज़बान फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अॼु जे अहम ऐं ताज़ियुनि ख़बरुनि ते नज़र विझंदो थो हलां। अॼु जी अहम ख़बर आहे त नेब चेयरमैन जस्टिस रिटायर जावेद इक़बाल जी हिदायत ते डिप्टी डायरेक्टर नेब लाहौर रमज़ान खे मुअत्तल करे जांच शुरू कई वई आहे। नेब तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त डिप्टी डायरेक्टर नेब लाहौर ते मुबैना ग़फ़लत ऐं ॿियनि इल्ज़ामनि ते केस मुअत्तल करे इंक्वायरी शुरू कई वई आहे। बयान में चयो वियो आहे त डिप्टी डायरेक्टर नेब लाहौर खे पंहिंजो मौक़िफ़ बयान करण जो पूरो मौक़ो ॾिनो वेंदो, जॾहिं त नेब चेयरमैन जी हिदायत ते खाते जे 85 ऑफिसरनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। नेब बयान में चयो वियो त नेब चेयरमैन जी हिदायत ते 23 ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे नौकरीअ तां फ़ारिग़ कयो वियो आहे ऐं 32 ॼणनि खे सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। नेब चेयरमैन जो चवणु आहे त एहतसाब सभिनी लाइ वारे अमल में ख़ुदि एहतसाबी बि तमामु घणी ज़रूरी आहे। अहम ख़बर आहे त मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन दावा कई आहे त हिकु त चूंडूं थींदे नज़र न अची रहियूं आहिनि ऐं ॿियो त जेकॾहिं चूंडूं थियूं बि त निगरान वज़ीर आज़म सिंध मां हूंदो। आचार्य ॾींहुं मुस्लिम लीग काफ़ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन हिकु तक़रीब में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी गुफ़्तगू कंदे चयो आहे त इलेक्शन फ़िलहाल थींदे नज़र न पियूं अचनि ऐं मौजूदा सूरत हाल में इलेक्शन कीअं थी सघे थी, छो त हिन वक़्तु गारिन जो दौरु हली रहियो आहे। शायदि इलेक्शन जे हवाले सां कुझु अरसे बैदि माहौल वाज़े थिए, पर हिकु ॻाल्हि कन्फर्म आहे त जेकॾहिं चूंडूं थियूं त निगरान वज़ीर आज़म सिंध मां हूंदो। शिकारपुर मां बि असां वटि अहम ख़बर आहे त शिकारपुर में पीपी क़यादत सीनियर चूंडियल नुमाइंदनि खे क़ौमी ऐं जूनियरनि खे सूबाई तकनि ते चूंड विढ़ण जी तयारी करण जो इशारो ॾेई छॾियो। पीपी ज़रियनि वटां ॼाण मिली आहे त गढ़ई यासीन लखी NA 199 तक ते आगा सिराज दुरानी शिकारपुर खानपुर जे NA 198 तक ते इम्तियाज़ शेख चूंडुनि में हिसो वठण लाइ तयारी करण जी हिदायत कई वई आहे। PS 7 शिकारपुर ते मीर आबिद भैयो, PS 8 खानपुर लखीअ ते डॉक्टर नवीद महर ऐं PS 9 गढ़ी यासीन तां ज़ुल्फ़कार कुमारियो खे चूंड विढ़ण जो ग्रेन सिग्नल ॾिनो वियो आहे, जॾहिं त झूने MNA आफ़ताब शोबान मीराणीअ खे हाणोको पीरियड पूरो थियण खां पोइ ईंदड़ चूंडुनि में टिकट जी गुंजाइश न हुजण तोड़े पोड़ो थियण सबबि पार्टी क़यादत आराम करण जो मशवरो ॾिनो आहे। लकी तख़्त हमेशह वज़ीराबाद जे महरनि जो मुक़ाबिलो कंदड़ कामरान ख़ान महर खे बि हिन भेरे आराम करण
करण ऐं पार्टीअ जे नौजवान उम्मीदवार डॉक्टर नवीद महर जी चूंड मुहिम हलाइण जो मशवरो ॾिनो वियो आहे। पीपी जे पुराणनि पहलवाननि तरफ़ां पंहिंजी पुराणी पोज़ीशन बहाल कराइण ऐं साॻी तकनि ते पार्टी टिकेटूं हासिल करण लाइ पार्टी क़यादत वटि पंधु करण जा सिलसिला शुरू कया विया आहिनि। तकनि में आयल तब्दीली सबबि पीपी अंदरि टिकेटनि जे मामले तां मसइला थी पिया आहिनि, जॾहिं त आगा सिराज दुरानी क़ौमी तक तां चूंड विढ़ण लाइ तयार न आहे, जॾहिं त इम्तियाज़ शेख बि शिकारपुर शहर जे सूबाई तक खां आसरो पलण लाइ तयार थींदे नज़र नथो अचे। शिकारपुर शहर वारे सूबाई तक तां मीर आबिद भइयो, गड़े यासीन वारे तक तां ज़ुल्फ़कार कुमारियो ऐं लखीअ तक तां नौजवान डॉक्टर नवीद महर खे चूंड विढ़ण जी तयारी करण जो इशारो मिलण खां पोइ ॼाणायल अॻवाननि ऐं उन्हनि जे कैंपनि जे साथी वर्करनि ऐं सपोर्टरनि में ख़ुशी छाइंजी वई आहे। पीपी ज़रियनि जो चवणु आहे त हतमी फ़ैसिले ताईं पीपीअ जो झूनो अॻवान आफ्ताब शोबान मीरानी ऐं कामरान ख़ान महर बि पाण बचाइण लाइ भरपूर ज़ोर आज़माई कंदा रहंदा, जॾहिं त आगा सिराज दुरानी MP इम्तियाज़ शेख ऐं अॻूणो टिकेट होल्डर कामरान ख़ान महर हिकु मौक़िफ़ ते मुतफ़िक़ थी लॉबिंग करण लॻा आहिनि त हू पंहिंजे साॻी तकनि तां चूंड विढ़ंदा। टिनी अॻवाननि गॾियल तौरु पीपी पार्लियामेंट जे सरबराह आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ातूं करे पाण ख़िलाफ़ पार्टी अंदरि थींदड़ लॉबिंग जो शिकायतूं करण सां गॾु मुस्तक़बिल में संदुनि मर्ज़ीअ मूजिबि साॻीअ तक ते टिकेटूं ॾियण जहिड़ा मुतालबा कया। ॿिए पासे भैया भाउरनि मीर आबिद ख़ान भइयो, तोड़े ज़ुल्फ़कार कुमारियो, डॉक्टर यूनिस हैदर सुमरो ऐं चक हाउस जा महर भाउर पार्टीअ जे जुड़ंदड़ नए हिकमत अमलीअ सां सहमत हुजण करे पीपीए जे झूने अॻवान MNA आफ्ताब शोबान मीरानीअ जे सरबराही में दार लाबीअ तौरु मुतहद नज़र अची रहिया आहिनि। शिकारपुर मां इहे असां वटि अहम ख़बर आहे त शिकारपुर में DSP लतीफ़ शर जे क़तल वाक़े जो जरगो थी गुज़रियो। मजमी तौरु 55 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। तफ़सील मूजिबि शिकारपुर में 7 साल अॻु अदालत मां हाज़िरीअ तां वापसि ईंदे गोलियूं हणी क़तल कयल अॻूणे DSP अब्दुल लतीफ़ शर वारे वाक़े जो गुज़िरियल ॾींहुं NPP अॻवान ऐं अॻूणे MPA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोईअ जे सरपेचे हेठि जतोई हाउस शिकारपुर ते जरगो थी गुज़रियो, जंहिंमें जवाबदार धुर जे बाज़ मोहम्मद बिरोही तरफ़ां सरदार चंगेज़ सासोली, एडवोकेट ज़ुल्फ़कार अली बिरोही, रहीम बख़्श बिरोही, जॾहिं त मक़तूल DSP अब्दुल लतीफ़ शर जे धुर तरफ़ां एडवोकेट लियाकत अली शर, अब्दुल करीम शर ऐं फ़क़ीर सिकंदर शर मुशीर तौरु शरीक थिया। जे दौरान धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बंदि कमरे में फ़तवा ठाहिण बैदि धुरियुनि आॾो पढ़ी ॿुधाई वई, जंहिंमें 10 लख पुलिस ऑफिसर हुजण, 10 लख बिरादरीअ जो चङो मुड़ुसु हुजण, तोड़े 10 लख खेस बेगुनाह क़तल करण ते 30 लख रुपया DSP अब्दुल लतीफ़ शर जे क़तल जी बिहा, 15 लख रुपया ख़र्च ऐं 5 लख रुपया संदसि जी पेंशन ख़तम थियण, जॾहिं त 5 लख संदसि गनमैन ग़ुलाम मोहम्मद गोपांग खे ज़ख़्मी करण जा मुक़ररु करे जवाबदार धुर मथां मजमूई तौर ते 55 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो, जंहिं मां जवाबदार धुर 6 लख रुपया थॾे ते अदा कया ऐं बाक़ी ॾंड जी रक़म 3 किस्तनि में अदा कई वेंदी। अहिड़े फ़ैसिले खां पोइ धुरुनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त खानपुर में माल चारण तां नंढे भाउ हथां वॾो भाउ क़तल। ॻोठ दलीजान शहर में 2 भाउरनि हादी बख़्श ऐं मोर शहर में माल चारण जे ॻाल्हि तां मुंहं मारी थी पई। नंढे भाउ हादी बख़्श कुहाड़ियूं हणी वॾे भाउ मोर खे ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार मौक़े तां फरार थी वियो, जॾहिं त नौजवान लाड़काणे इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमधणीअ हवाले कयो। पुलिस ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, जॾहिं त इलाइक़े में ॾुख जी लहर पकड़ियल आहे। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध डेमोक्रेटिक फोरम
SDF पारां फेयर ऐं फ्री इलेक्शन लाइ उमेदवारनि जो एहतसाब करण जे सिलसिले में हैदराबाद में प्री इलेक्शन सेमिनार थियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नामियारे लेखक जामी चांडियो चयो त जमहूरियत जो हुस्न उन ॻाल्हि में आहे त उन निज़ाम में वन मैन वन वोट जो हर माण्हूअ खे हक़ हासिल आहे। हिन चयो त 18 तरमीम खां अॻु में सिंध खे 348 अरब रुपयनि जी बजट हुई, हाणे इहा वधी टीणी बजट थी चुकी आहे। सॼे सूबे जी हालत में को सुधारो न आयो आहे। हिन चयो त इलेक्शन खां अॻु में हर उम्मीदवार जे स्क्रूटनी करणु घुर्जे। प्रोफेसर मुश्ताक मीरानी चयो त असांखे इलेक्शन खां अॻु में पंहिंजे लाइक़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे ऐं सुठो उम्मीदवार चूंडुनि लाइ तक जे उम्मीदवार बाबति घण पासायन ॼाण हुअणु ज़रूरी आहे। हिन चयो त कंहिं सूरत में ॾोहनि में शामिल रहंदड़ अगवा क़तल ऐं औरत जी बेहुरमती कंदड़ उम्मीदवार खे न चूंडियो वञे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे फरीद शेख चयो त उम्मीदवार अहिड़ो चूंडियो जेको करप्शन में मुलवस न हुजे ऐं स्कूल ते कब्ज़ो कयल न हुजेसि, नौकरियूं विकिणंदड़ न हुजे। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो चयो त सियासतदाननि सियासत खे इबादत सम्झण बदिरां ATM कार्ड सम्झियो आहे। उन सिलसिले में सियासी पार्टियुनि खे पंहिंजो रोल अदा करणु घुर्जे। इम्सा जे सरबराह शफ़ीक हैदर मूसवी चयो त सिंध जो अवाम ग़ुलाम आहे, खटींदड़ पार्टी जंहिंखे टिकट ॾींदी उहो खटींदो आहे। शाइर नसरीन अल्ताफ़ चयो त वोटर्स खे भोतार जे चकर मां कीअं कढिजे, उन सिलसिले में आम माण्हुनि में वञणु घुर्जे। सहाफ़ी महेश कुमार चयो त हिन मुल्क में अक़लियत खे ॿियनि दर्जे जो शहरी करार ॾिनल आहे। असांखे मिडल क्लास जे उम्मीदवारनि खे अहमियत ॾियणु घुर्जे। हीअ इलेक्शन अॻे इलेक्शन खां घणी मुख़्तलिफ़ हूंदी। मोहम्मद शरीफ़ निज़ामानी चयो त जमहूरियत वारो निज़ाम ॿाहिरां मड़ियल आहे। हिते धनार ऐं प्रोफेसर जो वोट हिकु जेतिरो मयार रखे थो, उनमें तब्दीली आणणु घुर्जे। तुफ़ैल मेमण चयो त उम्मीदवारनि जे स्क्रूटनी वारो मौज़ू मुल्की सतह ताईं वधाइणु घुर्जे। मीर ज़फरुल्ला टालपुर चयो त असां सभिनी खे ख़बर आहे त इहे साॻियां करप्ट माण्हू चूंडजी ईंदा, उन्हनि खे रोकण लाइ कुझु बि साम्हूं नज़र नथो अचे। मुल्क में पाणी न आहे, फसल तबाह थी चुका आहिनि। आबादगार उमर फारूक चयो त वोटर खे पंहिंजे वोट बाबति अहमियत ॾियण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान सुपर पावर्स जे वॾे दबाव मां गुज़री रहियो आहे। डॉक्टर नज़ीर शेख चयो त हिन वक़्तु चूंडूं मथां आहिनि। उन मौक़े ते चूंडुनि बदिरां एहतसाब जी घुर करण चूंडुनि खां पोइते हटण जे बराबरि आहे। SUP अॻवान वली मोहम्मद बुलेदी चयो त मुल्की सियासत में ॻुझनि इदारनि जो किरदारु ख़तमु करणु घुर्जे। इंजीनियर ग़ुलाम रसूल टालपुर चयो त वोटर लिस्ट में 18 खां 35 सालनि जे नौजवान जो वधीक वोट आहे, पर नौजवान इलेक्शनी माहौल खां परे रहंदो आयो आहे। वकील रमेश गुप्ता चयो त असां पंहिंजा पाण में साॻियूं ॻाल्हियूं कंदड़ आहियूं, असांखे ॿाहिराड़ियुनि में वञणु घुर्जे। उन मौक़े ते असलम बलोच मुख़्तलिफ़ करारदादूं पास कराईंदे बर्मी ऐं बंगालियुनि खे शनाख्ती कार्ड न ठाहे ॾियण ऐं संदन वोट ख़ारिज करण जी घुर कई। अहम सुर्ख़ी आहे त दादू में नौजवान बाह में सड़ी मरड़िंग कराची मुंतकिल। चारण पाड़े वासी मोहम्मद आसिम पंवर जो 70 सैकड़ो जिस्म सड़ी वियो। पाण ते पेट्रोल हारे बाह ॾिनी आहे। इलाइक़े में चौबोल आहिनि त नौजवान घर अंदरि आपघात करण जी कोशिश कई। अहम सुर्ख़ी आहे त मोर में 7 वरह जो ॿार स्विमिंग पूल में मुबैना क़तल। बाईपास भरिसां अलमदीना पंप वटि स्विमिंग पूल में वेचण दौरान नींगर अरसलान खे मुबैना क़तल कयो वियो। नामालूम माण्हू लाश रक्षा में खणी इस्पताल छॾे विया। इतलाह ते नींगर जा माइट ऐं पुलिस एहलकार पहुता। नींगे जे वालिद जो चवणु हो त मुंहिंजे मासूम पुट खे पाणीअ में ॿोड़े मारियो वियो आहे, संदुसि अधु कपिड़ा लथल हुआ। ऐं चयो त स्विमिंग पूल वारनि खे रोकियो हो त ॿारनि खे वेचण न ॾिनो वञे, पर हिननि लालच में अची वेचण ॾिनो। जाम शोर मां बस टाइम ख़बर आहे त सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो पंहिंजे प्रेस बयान वसीले चयो
कयो आहे त जदीद क़ौम पुरस्त जे बानी रहबर सिंध साईं GM सैयद जी 23 वरसी 24 अप्रैल 2018 ते शाम जो सन में साईं GM सैयद जे दरिया वारे बंगले ते मल्हाई वेंदी, जंहिं दौरान सूफ़ियाने राग जी महफ़िल थींदी, जंहिंमें शफ़ी फ़क़ीर, ख़ालिद भट्टी ऐं ॿिया सुर विखेरींदा। जॾहिं त राति 12 वॻे साईं GM सैयद जो ख़ानदान ऐं SUP जे मरकज़ी क़यादत पारां साईं GM सैयद जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी ऐं ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वेंदी। जामशोर मां असां वटि अहम ख़बर आहे त सहाफ़ती तंज़ीमनि ॾांहुं खुलियल ख़त। जामशोर ज़िले जे सीनियर सहाफ़ी मोहम्मद हसन उर्फ़ सिकंदर अली कुरैशी जो नौजवान पुटु मुजतबा हसन कुरैशी उर्फ़ राजा, जेको केतिरनि ई महीननि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पियल आहे, जंहिंजा 2 गुर्दा फेल थी चुका आहिनि। सहाफ़ी सिकंदर अली कुरैशी, जंहिंजो तालुक़ तहलके मंझंद ॻोठ नई सुनहरीअ सां आहे, हिन जाखोड़ी इंसान सहाफ़त जी शुरूआति 2005 खां कई। ही मुसलसल सिंध जे केतिरनि ई अख़बारनि में रिपोर्टर जी ड्यूटी सर अंजाम ॾिनी आहे। हिन रोज़ाना तामीर सिंध, हिलाल पाकिस्तान खां अलावा ॿियनि बि अख़बारनि में कमु कयो। ही जाखोड़ी सहाफ़ी अॼु बि पंहिंजे ज़िम्मेवारी रोज़ाना सोभ जे हवाले कयो वेठो आहे। हिन पंहिंजे इलाक़ाई मसइलनि खे ईवाननि ताईं पहुचाइण में का बि कसर न छॾी आहे। हिन रनीकोट ऐं ॿियनि तारीख़ी मागनि ते रिपोर्टूं लिखियूं। जाम शुरू खां सेवण ताईं जिते रिपोर्टर न हो त हिन पंहिंजी रिपोर्टिंग सां गॾु ॿियनि सहाफ़ी दोस्तनि जी बि रिपोर्टिंग कंदो रहियो आहे। अॼु बि ही दोस्त मंझंदि प्रेस क्लब जो सदर आहे। ही उहो शख़्स आहे जेको जबल जेॾो जिगर रखंदड़ वारो पंहिंजे नौजवान पुट जे बीमारीअ सबबु पंहिंजो हाल विञाए वेठो आहे। हिन वक़्तु हिन जे ज़हन में सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे पुट जी बीमारी आहे। हर वक़्तु अहिड़ी कंहिं ग़ैबी मदद जे इंतज़ार में आहे त को माण्हू गुर्दो अतियो करे। मुंहिंजे नौजवान पुट जे हयाती बचाए असां सिंध जे सहाफ़ी तंज़ीमनि खे हिन तरफ़ ध्यानु था छिकायूं त ठीकु आहे, अवां पंहिंजा मसइला बि हल कयो, पर हिन बीमार सहाफ़ीअ जा भरजला थियो ऐं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदे हिन लाचार दोस्त जी मदद करण में का बि कसर न छॾियो। जॾहिं त हिन वक़्तु ही माण्हू परेशानी में मुब्तला आहे त अवां ऐं असां मथां इहो फ़र्ज़ आइद थिए थो त हिन फ़रिश्ते सिफ़त इंसान जी असां हिन मुश्किल घड़ीअ में कमु अची सघूं। असां सिंध जा समूरा सहाफ़ी दोस्त हिन तकलीफ़ जे घड़ीअ में मोहम्मद हसन उर्फ़ सिकंदर कुरैशी सां गॾु आहियूं ऐं अवां खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त हिन जाखोड़ी इंसान जी वहार कई वञे। हिन जे नौजवान पुट जो इलाज सरकारी ख़र्च मां कराइण लाइ कोशिशूं तेज़ कयूं वञनि। हिन जे नंढड़े लाइ गुर्दा किथां डोनेट कराया वञनि त हिन नौजवान जे हयाती बचाए सघिजे। ईअं न थिए जो वक़्तु असांजे हथनि मां निकिरी वञे, असां हिन लाइ कुझु बि न करे सघूं, पछताओ ई रहिजी वञे। राब्ते लाइ नंबर आहिनि त 0347 3912288 ऐं 0307093975 ऐं 0311891242। मोहम्मद हसन उर्फ़ सिकंदर अली कुरैशी तरफ़ां दादू ज़िले ऐं जामशोर ज़िले जा सहाफ़ी। अहम सुर्ख़ी आहे त मिठी अस्पताल में वधीक 4 ॿारड़ा फौत हलंदड़ महीने थर जे मासूम ॿारनि तां मौत टारो न कयो। वधीक 6 माउरनि जूं झोलियूं ख़ाली थी वयूं। सिविल अस्पताल मिठीअ में खुराक ऐं सिहत सहूलतुनि जी खोट सबबि वधीक 4 ॿारड़ा 6 महीननि जी शहरबानू 2 सालनि जो कपील समेत पोरियत रघु ऐं वक़्तूअ जा ताज़ा ॼावल ॿारड़ा फौत थी विया। हलंदड़ महीने फौती ॿारड़नि जो अंग वधी 33 थी वियो आहे। सिविल अस्पताल में सहूलतूं न हुजण करे अस्पताल कोस घर बणिजी वई आहे, जंहिं करे थरी अवाम सख़्त मुश्किलातनि जो शिकार आहे। सांगड़ मां बि असां वटि ख़बर आहे त सांगड़ भरिसां पीरूमल
थाणे जे हद ॻोठ शेर मोहम्मद निज़ामाणीअ में ओचितो बहा लॻण सबबि मेघवाड़ राणू मोहन बंभरो सावण दल मुराद जानू नरसिंह समेत 12 ॻोठाणनि जा घर सड़ी रखी विया। घरनि में पियल नियाणियुनि जो ॾाज घरेलू सामान समेत 150 मण कणक सड़ी रखी वई। जॾहिं त पाणी खोट सबबि ॻोठाणनि खे बाह विसाइण में काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं, जंहिं करे काफ़ी देर ताईं बाह ते ज़ाब्तो न अची सघियो हो। होॾां इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुची सघियूं हुयूं, जॾहिं त सरकारी कामोरा पिणु वाक़े वारे हंधि न पहुची सघिया हुआ। अहम सुर्ख़ी आहे त उबाड़ो में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो नौजवान क़तल। रावतीअ जे कच्छ जे ॻोठ इमामुद्दीन शहर में ज़मीन जी मालिकीअ तां 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि 25 सालनि जो गबरू नौजवान अब्दुल जब्बार शर थॾे ते ई क़तल थी वियो। पुलिस 8 कलाकनि बैदि पहुती लाश इस्पताल ओबावड़ो मुंतकिल करण बैदि पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि मोर्चा क़ाइमु करे वरिता आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त तगवाणीअ वेझो पुलिस जे ॻोठ ते चढ़ाई शहीद एहलकार जो घर डाहे पट करे छॾियो। ॻोठ मोहम्मद शरीफ़ ते SHO कंदकोट जी अॻवाणीअ में पुलिस एहलकारनि चढ़ाई कई। पुलिस जी चढ़ाईअ ख़िलाफ़ ॻोठाणनि जो सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं SHO ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो वियो त SHO ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। शहजादपुर में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां करप्शन, पाणी खोट, धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण, बिजली जी लोड शेडिंग, कणक जे आबादकारनि खे बारदानू न मिलण ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजो जी डॉक्टर गुलज़ार जुमानी, अनवर नूहानी, महमूद रुखशानी, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह, उज़रा रिंद ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में हज़ारे माण्हुनि शहदादपुर हाला चौक खां पैदल मार्च करे शहर जो गश्त कयो, जंहिं बैदि बाक़िर मोरीअ ते क़ौमी हीरोज़ जो जलसो मुनक़द कयो वियो। जिते ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त कामरेड लखमीर डाहरी, दोस्त अली कटोहर, मामा मीरो मंगणहार, मासी बख्तावर मंगणहार, कुर्बान राजपर, जलाल शाह, कामरेड मोहम्मद जुमन लिकारी, दीन मोहम्मद रिंद, ग़ुलाम नबी पल, मोहम्मद हाशिम डाहरी, मोहम्मद जुमन खोसो, कामरेड यूसुफ बिरोही, मोहम्मद इसाक डाहरी, ग़ुलाम अकबर रिंद, मामा ग़ुलाम मोहम्मद जिसकानी, हुसैन पल ऐं रमज़ान बिरोही रुगो सांगड़ न पर सिंध जा हीरा हुआ। सिंध खे पंहिंजे उन्हनि अज़ीम पुटनि ऐं धीअरनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ इशू ख़ातिर कयल जिदोजहद ते फ़ख़्रु आहे। अहिड़नि हीरोज़ जी महिनत जे करे सिंध जा माण्हू पाकिस्तान में सभ खां वधीक सुजाॻ आहिनि। हिन चयो त पीपल्स पार्टी अठे लटे अझे जमहूरियत ऐं शहीदनि जा कूड़ा नारा हणी सिंध खे बुख बदहाली ऐं बेरोज़गारी ॾिनी आहे। सरसब्ज़ सिंध खे बंजर बणायो वियो आहे। हज़ारे स्कूल ऐं कॉलेज बंदि आहिनि। इस्पतालूं कोस घर बणियल आहिनि। पीपल्स पार्टी जे निसार खोड़े, मुर्तज़ा वहाब, वकार महदी, डॉक्टर आसम जे मुतालबनि खां पोइ नादरा धारियुनि खे सुञाणप कार्ड ॾेई दहशतगर्दनि जी सहूलियतकारी ऐं गद्दारीअ वारो कमु करे रही आहे। अहिड़े अमल सां दहशतगर्दनि जा रस्ता खुली वेंदा ऐं नेशनल एक्शन प्लान खे नुक़सानु थींदो। सिंधी माण्हू अक़लियत में ईंदा। हिन चयो त सांगड़ ज़िले में क़ाइमु तेल ऐं गैस कंपनियुनि खे ॿुधाइण चाहियूं था त हिते जे वसीलनि ते पहिरीं हक़ मक़ामी माण्हुनि जो आहे। हक़नि ते धाड़ा हणनि न ॾींदासीं। तेल ऐं गैस जी रॉयल्टी ज़िले जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ ते ख़र्च कई वञे। हिन चयो त पीपल्स पार्टी सिंध जे पाणीअ ते धाड़ा हणाइण लाइ धाड़ेल वाह ठाहिया। कालाबाग डैम लाइ बजट में पैसा रखिया। सिंध खे जेको पाणी मिलियो उहो बि PP वज़ीर ऐं वॾेरा ज़बरदस्ती खणी वञनि था। कणक जो बारदाणो आबादगारनि बदिरां वापारियुनि खे किरोड़े रुपयनि जी कमीशन वठी ॾिनो पियो वञे। DG नेब सिंध हर ज़िले में खुलियल कचहरियूं करे हुकुमराननि जे करप्शन ख़िलाफ़ अवाम खां दरख़्वास्तूं वसूल करे ऐं 10 सालनि में
अरबें रुपयनि जा तरक़ियाती कम रिकॉर्ड में ॾेखारे रक़म हड़प कंदड़नि ख़िलाफ़ इंक्वायरी करे करप्ट वज़ीरनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन चयो त नेब ॿुधाए त छा मुल्क में रुगो नवाज़ शरीफ़ करप्ट हो, सिंध समेत बाक़ी सूबनि में सभु सादिक ऐं अमीन आहिनि। करप्शन ऐं अक़रबा परवरी मुल्की मैशत खे तबाह कयो आहे। थर समेत सॼी सिंध में मासूम ॿार खुराक जी खोट ऐं बीमारियुनि जो इलाज न थियण सबबि मरी रहिया आहिनि। जरगाई निज़ाम जे करे सिंध में ॿार, औरतूं ऐं अक़लियती बिरादरीअ जा माण्हू महफ़ूज़ न आहिनि। हिन चयो त ज़रदारी वॾेरा अदबी मेलनि ऐं सूफ़ी फेस्टिवल जे नालनि में सिंध जा शाइर ऐं अदीब ख़रीद करे रहियो आहे। ईंदड़ इलेक्शन में GDA जा नुमाइंदा अवाम जी ताक़त सां इक़्तिदार में अची सिंध जे लुटियल पाईअ जो हिसाब वठंदा। जलसे के डॉक्टर गुलज़ार जुमानी, ज़िले सांगड़ जे सदर महमूद रुखशानी, ज़ीनत समूह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। लाड़काणे मां बसां वटि ख़बर आहे त लाड़काणे में सिंध एजुकेशन अलायंस पारां लाड़काणे जे NA 200 जे तइलीमी सूरत हाल ऐं सियासी नुमाइंदनि जे तरजीहात जो उनवान तहत लाड़काणे जे हिकु निजी शादी हाल में कन्वेंशन मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत क़ौमी असेंबली जे तक NA 200 जे उम्मीदवार राशिद ख़ालिद महमूद सुमरो ऐं PS 11 जे उम्मीदवार मुअज़्ज़म अली अब्बासी कई। उन मौक़े ते सिंध एजुकेशन अलायंस जे चेयरमैन ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हर सियासी पार्टीअ जे मंशूर में तइलीम खे तरजीह त ॾिनी वई आहे, पर हक़ीक़ी मायना में का बि सियासी जमायत संजीदह नज़र न पई अचे ऐं मुख़्तलिफ़ सियासी मुसलहतुनि जे शिकार हुजण जे करे अॼु सिंध जी तइलीम बलूचिस्तान खां बि पोइते पियल आहे। उन मौक़े ते नामियारे तइलीमदान मुख़्तियार समूह ॻाल्हाईंदे चयो त 21वीं सदीअ जे जदीद दौर में बि न सिंध एजुकेशन प्रोफाइल 16-17 जे ताज़े जारी कयल रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे 42,383 स्कूलनि मां फ़क़ति 13,891 स्कूलनि जे इमारतुनि जी हालत तसली बख़्श आहे। सीनियर क़ौमी कारकुन जमील गाद ॻाल्हाईंदे चयो त रोटी, कपिड़ा ऐं मकान जो नारो हाणे जदीद दौर जे तक़ाज़ाउनि खे पूरो नथो करे। उन मौक़े ते JUIF जे ज़िले अमीर नासिर ख़ालिद महमूद सुमरो ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि आलमी इदारनि खां तइलीम जे बहितरीअ जे नाले ते अरबें रुपया कर्ज़ वठण बावजूदि बि संदुन सियासी गढ़ लाड़काणे ज़िले जा ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तइलीम हासिल करे रहिया आहिनि। PS 11 जे उम्मीदवार मुअज़्ज़म अली अब्बासी ॻाल्हाईंदे चयो त का बि क़ौम तइलीम खां सवाइ तरक़ी नथी करे सघे ऐं मयारी तइलीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ताज़ी कयल रिपोर्ट मुताबिक़ 5 दर्जे जा 74% ॿार उर्दूअ जी कहाणी नथा पढ़ी सघनि, जॾहिं त 5 दर्जे जा 87% ॿार अंग्रेज़ी जो हिकु जुमिलो बि नथा पढ़ी सघनि। जॾहिं त कन्वेंशन जे सदारती ख़िताब में क़ौमी असेंबलीअ जे NA 200 जे उम्मीदवार राशिद ख़ालिद महमूद सुमरो ॻाल्हाईंदे चयो त का बि क़ौम तइलीम खां सवाइ तरक़ी नथी करे सघे। हुकुमरान जमात सिंध जे तइलीमी बेड़े खे ॿोड़नि में का बि कसर न छॾी आहे। अलफ ऐलान जे ज़िली तइलीमी दर्जाबंदीअ मुताबिक़ पाकिस्तान जे 155 ज़िलनि मां लाड़काणो ज़िलो 87 नंबर ते आहे। उन मौक़े ते कन्वेंशन में सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाननि पिणु शिरकत कई ऐं उन ॻाल्हि जो अज़म कयो त ईंदड़ इलेक्शन में हू पंहिंजे वोट जो इस्तेमालु कंहिं ज़ात, क़बीले या फ़िरक़े जी बुनियाद ते न ॾींदा, बल्कि हाणे जेको खेनि बचनि जे मयारी तइलीम जी यकीन दहानी कराईंदो हू वोट उनखे ई ॾींदा। मीरपुर ख़ासि मां असां वटि अहम ख़बर आहे त नवाज़ लीग सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह जे मुक़ररीअ ख़िलाफ़ मीरपुर ख़ासि में वर्करज़ इजलास घुराए खेसि हटाइण जो मुतालबो कयो वियो। वर्करज़ इजलास खे ख़िताब कंदे मखदूम अता हुसैन चयो आहे त नवाज़ लीग सिंध ते ॿीहर अहिड़ो सदर मुक़ररु कयो आहे जेको पार्टीअ खे वधीक तबाह ऐं बर्बाद कंदो। पुराणा वर्कर मौजूदु आहिनि जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि खे मुक़ररु न करे वर्करनि सां धोखो कयो वियो आहे। हमेशह मुफ़ाद पुरस्तीअ खे अॻिते आणण सां सचनि मुख़लिस कारकुननि जे हक़
तलफ़ी थिए थी। असां ही कन्वेंशन वोट खे इज़त ॾियो, वर्करनि खे बि इज़त ॾियो जे नाले सां कयो आहे। 17 ज़िलनि पारां बार बार एहतिजाज करे तहरीरी तौर क़यादत खे लिखियो आहे। बाबू सरफराज़ जतोईअ जे सदर थियण सां पुराणनि कारकुननि ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं कमु तेज़ कयो, पर मुफ़ाद पुरसनि खेसि हटाए शाह महमद शाह खे मुक़ररु कराए पार्टीअ खे तबाह करण जी साज़िश कई वई आहे। हिन चयो त कारकुननि जे मुशावरत सां कराची, इस्लामाबाद, लाहौर जे प्रेस क्लबनि साम्हूं एहतिजाज कयो वेंदो। सिंध काउंसिल जे मेंबर राजा अब्दुल हक, अख्तर हुसैन बम्बरो ऐं ॿियनि चयो त अहिड़े माण्हूअ खे मुक़ररु कयो वियो आहे जंहिं साल 2013 जे जनरल इलेक्शन में पुट खे आज़ाद उम्मीदवार तौरु बीहारियो ऐं 2200 वोट खंया, जंहिंजी हैसियत काउंसलर जी सीट खटण नाहे, उनखे वॾे उहिदे ते मुक़ररु कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त उहिदेदार पार्टीअ जे वर्करनि जे सलाह सां रखिया वञनि, ममनून लीग लाइ कमु कंदड़नि खे हटायो वञे। अहम ख़बर आहे त कलोईअ में ऋण शाख तां कब्ज़ा न हटाइण जो पाणी कमीशन जे चेयरमैन अमीर हानी मुस्लिम नोटिस वठंदे ईंदड़ हफ़्ते थर पहुची ऋण शाख जो ॿीहर दौरो कंदो। थर जे अध आबादी खे पीअण जो मिठो पाणी फराहम कंदड़ ऋण शाख ते 22 मई खां 7 मई ताईं थियल हद दख़लियूं हटाइण इंतज़ामिया हरकत में अची वई। बासर कब्ज़े माफ़िया खे सियासतदाननि बि सपोर्ट करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। ख़बर मूजिबि नवकोट सब डिवीज़न जे ऋण शाख जेका थर जे 4 तलकनि ऐं 600 खां वधीक ॻोठनि ऐं बैराज जे 40,000 एकड़ ज़रई ज़मीन जी पोखी ऐं पीअण लाइ मिठो दरिया जो पाणी फराहम करे थी, जंहिंजे ॿिन्ही तरफ़नि खां 22 मई ऐं 14 मई ताईं कब्ज़ा माफ़िया गैर कानूनी कब्ज़ा करे ऋण शाख खे सोढ़ो करे छॾियो, जॾहिं त 7 मई शहर जो सॼो गंद कचिरो शाख में उछलाए उनखे सीवरेज जे नाले में तब्दील करे छॾियो आहे। जॾहिं त थरी अवाम जे शिकायतुनि ते वाटर कमीशन जे सरबराह नोटिस वठंदे इरीगेशन ऐं ज़िले इंतज़ामिया खे हुकुम ॾिनो त गैर कानूनी घर डाहे साफ़ पाणी अवाम खे ॾिनो वञे। इंतज़ामिया जे नोटिस ॾियण बावजूदि रहमानाबाद 7 मई जा कुझु बासर कब्ज़े माफ़िया पंहिंजा कब्ज़ा हटाइण बदिरां सियासी सपोर्ट हासिल करण ऐं पंहिंजा कब्ज़ा बरक़रार रखण लाइ सियासतदान ऐं असर रसूख़ वारनि सां राब्ता करण लॻा, पर उतां खां बि खेनि मानाइती मोट न मिलण करे परेशान थी विया आहिनि। होॾां मुसलसल अख़बारुनि में ख़बरूं लॻण खां पोइ वाटर कमीशन जे चेयरमैन अमीर हानी मुस्लिम ईंदड़ हफ़्ते ऋण शाख जो जाइज़ो वठण लाइ हिकु भेरो ॿीहर थर पहुचंदो। राब्तो करण ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ सियाल ॿुधायो त ऋण शाख ते बासर कब्ज़ा माफ़िया खे का बि रिआयत न ॾिनी वेंदी। हर सूरत में ऋण शाख तां नाजाइज़ कब्ज़ा हटाया वेंदा। अहम सुर्ख़ी आहे त नंगर पार्कर में पोहरियत फाओ खाई अपघात करे छॾियो। 35 सालनि जे जेठो जो लाश इस्पताल आंदो वियो, पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो। वारसनि मूजिबि फोती ज़हनी मरीज़ हो, चरियाए वारियूं ॻाल्हियूं कंदो हो। हैदराबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत पारां कमंद ऐं कणक जा घटि अघु ॾियण ऐं पाणी खोट ॿियनि मसइलनि समेत सिंध हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि ख़िलाफ़ सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ जे सॾ ते आबादगारनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उन ॾिस में नुमाइंदनि वटां गॾु कयल मालूमात मूजिबि काल हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं कामरेड इक़बाल, हाशिम खोसो ऐं आदिल चांडियो, लाड़काणो में गफ़ार ख़ान, कामरेड गदा हुसैन बिरोही, यासिर जूनेजो, अतीक चांडियो, सरफराज़ अहमद, राशिद जूनेजो, मोरो में अवामी वर्कर्स पार्टी जे यूनिस राहू, जीए सिंध महाज़ जे ज़हूर लिगारी, ख़ालिद बुघियो, सिंध यूनाइटेड पार्टीअ जे असलम कोरेजो, अवामी तहरीक जे दाऊद अब्बासी, अशफाक पंवर, हारी आबादगार अॻवान हाफ़िज़ वहीद बुघियो, अमीर अली लिगारी, जीएम साबकी, मंज़ूर ख़ासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। ॾोकरीअ में कामरेड गुलाब पीरज़ादो, मोहब अली पीरज़ादो, मुनवर संदेलो, कामरेड ठारू,
ठारू माछी, गुलाम रसूल मंगरियो, अनवर डंगड़ाई, नसीराबाद में कामरेड जमील शेख, सिंगार नूनारी, मंसूर हलाज, शेर सिंधी, नूर सोलंगी, आजाद गुल ऐं नजम खास के लिए। समारोह में डामरोमल मेघवाड़, दयाराम कामरेड, टीकमदास, एहसान बेग उर्फ एरस बाबू लक्ष्मण, कैलाश अर्जुन कुमार, भूरोमल सगियूं में सिंधारी कमेटी जे मोहम्मद साले सूमरो, आशिक कुरैशी, अली मोहम्मद लक, मोहम्मद शरीफ लक ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैलियूं कढियूं वयूं। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत जी ज़राअत दुश्मन पॉलिसियुनि सबबि नंढा आबादगार ऐं हारी सख़्त परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि, जिन खे फसलुनि जा मुनासिब अघु न ॾेई मुआशी बदहालीअ जो शिकार बणायो वियो आहे। हिननि चयो त हिन वक़्तु सिंध हुकूमत 1.4 मिलियन टन कणक ख़रीद करण जो टारगेट रखियो आहे, जेका आबादगारनि खां 1300 रुपया फी मण वरिती वेंदी, पर सिंध हुकूमत कणक जा ख़रीदारी मर्कज़ देर सां खोले आबादगारनि खां 1000 खां 1100 रुपयनि में फी मण कणक ख़रीद करे आबादगारनि जो ॿीहर मुआशी क़तलाम कयो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। हिननि सुप्रीम कोर्ट समेत सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयो त सिंध में आबादगारनि जी थींदड़ मुआशी क़तलाम बाबति नोटिस वठी आबादगारनि खे परेशानियुनि खां बचायो वञे। कराचीअ मां बसां वॾाइम ख़बर आहे त सामूंडी पटीअ जे वॾेरनि जे ज़ुल्म जे शिकार ॻोठ जे सवे माण्हुनि गुज़िरियल ॾींहुं दबला मोहल्ले खां मेन सुज़ुकी स्टाफ रेड़ी ॻोठ ताईं एहतियाती रैली कढी वई। रैली में मुहाणनि समेत वॾे अंग में औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई। रैली में शामिल मुज़ाहिरो कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ ऐं उहे नटहण उस में उब ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। रैलीअ जी अॻवानी इलाइक़े जे सियासी ऐं समाजी शख़्सियत सोहेल जामोट, पाकिस्तान फिशर फोक फोरम कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी तालिब आयशा खतीजा, हाजी अहमद मुस्तफ़ा कासमानी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सोहेल जामोट चयो त सामूंडी वॾेरनि पारां माहीगीरनि सां ज़्यादतियूं वधी वयूं आहिनि, पर इहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं असां सभु रेड़ी ॻोठ जे माहीगीरनि जे तहरीक में शामिल थी पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयूं। अहम ख़बर आहे त किंजर पुलिस सिहत खाते जे हट्स ते कब्ज़ो करे वरितो। तफ़रीही लाइ ईंदड़ माण्हुनि खां भतो वसूल कयो वियो, एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन ॾिस में तफ़रीही माॻ किंजर ते क़ाइमु सिहत खाते जूं झूपड़ियुनि ते पुलिस कब्ज़ो करे सामान खणाई वई आहे। तफ़रीह लाइ ईंदड़ माण्हुनि खे पुलिस तलाशी बहाने कलाकनि जा कलाक बीहारे छॾे थी, जंहिं ते कराची जे सियाहन इमदाद अमील, इख़लाक हुसैन, उमेर, जवाद, मरियम, शगुफ्ता, अनीला, नैयर नाज़, महक ऐं ॿियनि प्रेस क्लब ठठो में एहतियाती मुज़ाहिरो कंदे चयो आहे त किंजर पुलिस खेनि बिलाजवाज़ ख़ानदान समेत बीहारे भते जी घुर कई। इनकार करण ते एहलकारनि असांखे कूड़नि केसनि में फासाइण जो धमकियूं ॾेई हरासां कयो आहे। हिननि चयो त पुलिस असांजी इज़त ऐं नफ़्स मजरूह कई आहे। उन करे सियाहत खाते जो वज़ीर आला अमलदार ऐं IG सिंध मामले जो नोटिस वठी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। राब्तो करण ते सियाहत खाते जे STDC किंजर इंचार्ज आदिल कुरैशी ठठे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त किंजर पुलिस सवाइ भते खोरीअ जे ॿियो कमु नथी करे। ईंदड़ वेंदड़ सियाहनि खे चेकिंग जे बहाने बीहारे तंग ऐं परेशान कयो पियो वञे, जॾहिं त सियाहत खाते जे पुराणी इमारत जे हटनि ते पुलिस कब्ज़ो करे धंधो करे रही आहे। हिननि चयो त सूबाई वज़ीर सरदार शाह MD ऐं ॿियनि अख़्तियारनि खे पुलिस जी शिकायत कई आहे, पर अञा ताईं को बि तदारुक न थियो आहे, न ई पुलिस वारनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई वई आहे। हैदराबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सॾ ते कारकुननि कराची में मासूम नियाणी राबिया मक्सीअ खे ज़्यादती बैदि क़त्ल करण वारे वाक़े ऐं PTI अॻवाननि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुंहं ते सिंध पुलिस जे नाले वारो बैनर रखी अनोखो एहतिजाज कयो। उन मौक़े ते PTI ज़िले सदर अली हिंगोरो, इंजीनियर अयूब शर, डॉक्टर मुस्तनसरुल्लाह,
ऐं ॿियनि चयो त सिंध पुलिस शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण बदिरां हुक्मराननि जी नौकरी करण में पूरी आहे। कराची में पुलिस शहरनि जे तहफ़ुज़ करण बदिरां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाज कंदड़ बेगुनाह माण्हुनि ते गोलियूं वसाइण, ज़ुल्म ऐं जबर जो बदतरीन मिसाल क़ाइमु कयो आहे। हिननि चयो त तहरीक इंसाफ़ जे कारकुननि ते कूड़ियूं FIRs दाख़िल कयूं पियूं वञनि। हिननि चयो त हैदराबाद में बि तहरीक इंसाफ़ जे कारकुननि ते बाअसर बिल्डर माफ़िया जे चुरिच ते केस दाख़िल करे हारासां करण जी कोशिश कई वई आहे। हिननि मुतालबो कयो त PTI कारकुननि ऐं अॻुवाननि ते कराची ऐं हैदराबाद में दाख़िल हथरादू केस फौरी तौर ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में भरपूर एहतजाज कयो वेंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन